अस्पताल खिपरो में मौजूद आहियूं जंहिंजी 6 करोड़ खां मथे जेका बजट आहे पर अलमियो इहो आहे त हिन अस्पताल में मरीज़नि खे वक़्तु सर न गोरी मिले थी न का टिकी मिले थी ऐं हीअ अस्पताल जेका आहे हींअर रेफर सेंटर बणियल आहे। हिते 23 खां मथे जेका डॉक्टरनि जूं सीटूं बि ख़ाली पियल आहिनि। हिते कारी साई जे टुकनि खां वठी मुख़्तलिफ़ जेके वैक्सीननि जी अणूंद थींदी पई अचे। इन हवाले सां असीं हिते मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। छोकिरी आहे पेशेंट आहे जंहिंखे दस्त उल्टी जो मर्ज़ आहे, चलो हुनखे ड्रिप त लॻाए छॾी आहे, पाण त वरी कोन ॾिसणु आयो। हुन खां बि हिकिड़ी फिलेजल दवा लिखी आहे जेको राजो साम्हूं पंहिंजो स्टोर ते हुन चयो आहे कोन। मुंहिंजो भाई हिकिड़ी फिलेजल जी जॻह ड्रिप न आहे, इंजेक्शन छा नालो ड्रिप कोन्हे, दवा बि कोन्हे। हाणे मुंहिंजो जॾहिं मरीज़ हिते अची वियो त अलाह जे रहम करम ते पियो आहे, सम्झी वञ। डॉक्टर हींअर आयुसि, मुंहिंजे डॉक्टर खे चवां थो भाई फिलेजल दवा कोन्हे, अवां वटि जेको दवा पई आहे त चलो उहो ॾेई छॾो, डॉक्टर कोन थो लभे। हाणे असां भला केॾा वञूं? हींअर हिननि चयो आहे अताई डॉक्टरनि खे बंदि कनि पिया। चक्कर खणी है, चक्कर खणो है। अच्छा 10 बजे आई है। अच्छा 10 बजे आया आहियो? हां बजे ओडा बजा आजा आराम पिया थियनि के ताके ॾिठो ई कोन्हे? न ॾिठो किसा डॉक्टर ॾिसी पर्ची लिखे ॾिनो, न डॉक्टर इलाज करे न दवा दे पोड़ी। हाणे अहिड़ो जिंदा जो आऊं गरीब माण्हू हो परे खां गाॾी करे हिते अची रसी आया गरीब आहियूं। वसीम कायन खाने जे पासे चवरे दे वेठा आहियूं। चवरे खां आया आहियो? हां हाणे ही हालत पोड़ी जी बेचारी किरी गाॾी हिते बीठी आहे, कहिड़ा लॻो केरु इलाज ॾे कोन थो, न को दवा ॾे थो। गरीब माण्हू केॾा वञूं असीं? कानूनी खाया। अच्छा घणो टाइम थियो हिते वेठा? टाइम सवेर आया, सुबुह खां आयल हिते पिया रुको भॼ भॼा लॻी पई आहे, हुन वटि वञो। हाणे ही सॼो असां मथे में चक्कर अची वियो, पाण बीमार थी विया, ॿार तो रहियो न, न को डॉक्टर जाए था तो हुननि मटमायनि वटि हुते वञो वरी हुते हाओ हिते लॻी पई यकी शहर लॻो पई, हिन में पिया घुमो। फटफू चए था असां वटि हाणे अॼु जुमो आहे त बंदि थी वई, हाणे कोन्हे को हिते भले वञो हला, ॿार पिया सॼी राति भले मरनि, सॼा खिपरे जा डॉक्टर पिया बंदि आहिनि। हाणे रुको ई सरकारियुनि जे करे हुननि खे बंदि करिया आहिनि। पेट में दर्द आहे, साह खण ॾियो कोन थी। हां सुई लिखी ॾिनी आहे? हां सुई हणनि कोन पिया? नथा हणे न। अच्छा हा किथे विया आहियो तव्हां? ऐं हिते जी भई पंहिंजे आहे न, पंहिंजे छा चवंदा इहे पंहिंजे अस्पताल आहिनि, हुते फोटो कढायो, हुते कढायो। केतिरे टाइम खां फिरो पिया हिते? घटि में घटि न त 8 बजे हिते आई आहियां। देखो मिरपुर सां इलाज करे न फुकर ते लिखे सरकारी ये सेवल ते न एक मिरपुर ना की इलाज कर हुए तो को करनी रास ये तळ में ना असन समा मेले मिरपुर ना इतने दिन होतो ही कोनी। टीवी वाला सी आया है, वो आयो हवा जिकस बचो ही ना आयो मगो समझ में आयो कोने। स्टोर में गोरी देने को था व्यास टेस्ट कराने लगता जुमे दी लगो पिया, सो टेस्ट भी कोन था करन, ते सुबाने अचिजो दाखिल कयो त पियो आयो। सब बाहर जो था स्टोर था अची आया, सिरिंज ॿाहिरां। हाँ सिरिंज जी खीसे पई हर शइ पई अथसि, ये सब ॿाहिरां अची आया। हिते का बि शइ कोन्हे, हिते का बि शइ अहिड़ी कोन थी मिले को असांखे सहूलियत हुजे। चवनि था 12 वेले अचे थो, कलाक थी वियो अञा रसियो कोन्हे। हा हुते मीरपुर विया त हुननि चयो त भाई हिते ऑक्सीजन करे आयो, सेवल में ऑक्सीजन, सेवल वारा आहिनि पर कोई ऑक्सीजन के करायो, असीं पाण करे सघूं, हिन वटि कोन अचूं। ख़ैर लॻो पियो हला को छा करे कोन पिया ॾियनि, किथे वेठा मजबूर थियो, केॾा वञो अलाए बाबा। पूरी टीम आहे या लेडी डॉक्टर आहिनि, उहे पंहिंजी पूरी ज़िम्मेवारी कोन निभाइनि। सुबुह खां पोइ वीचारा ग़रीब मिसकिन माण्हू परे खां पंधु करे हिते अचनि था, भाड़ा भरे गाॾियुनि में, मिसकिन माण्हू हुननि जेके भटकी शाम जो ईअं हलिया था वञनि, हुनखे सुई कोन थी मिले, हुनखे दवा कोन थी मिले, न हुनखे का मलम पटी थी मिले। ऐं जेका हिते डिलीवरी जो केस अचे थो उनखे हैदराबाद मुल्क कनि था, या हैदराबाद में रेफर था कनि, या मिरपुर ख़ासि था मोकिलिनि, या हिननि खे हिते का बि टके जी सहूलियत कोन्हे। असां इहे सिहत खाने खे अपील था कयूं त हिन जे ते नोटिस वरितो वञे ऐं तारके खिपरे जी सिविल अस्पताल खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, ऐं हिते डॉक्टर अहिड़ा मुक़ररु कया वञनि ईमानदार ऑफिसर जीअं ग़रीब मिसकिन माण्हुनि जी हिते का सहार थी सघे, ग़रीब मिसकिन माण्हुनि जी को इलाज थिए, का मदद थी सघे। जेके शहर खिपरो जे मेडिकल स्टोर जेके आहिनि उन्हनि ते मेडिसिन स्टोर जेका उहा स्टोरनि ते पहुचाए उते विकिरो कई वञे थी। ऐं हितां जा जेके लोकल माण्हू आहिनि उन्हनि माण्हुनि सां इहा उन्हनि खे हिकिड़ी पर्ची, जीअं तव्हां हींअर चाचे हिकिड़े बुज़ुर्ग खां तव्हां दिलि जी पर्ची ॾेई छॾियूं ऐं हिकिड़ी इंजेक्शन लिखी ॾींदा आहिनि, उहा ॿाहिरि स्टोर जी लिखी ॾींदा आहिनि। छो स्टोर जी लिखी ॾींदा आहिनि, छाजे लाइ, वजह छा आहे? अॼु बजट हिते आहे खे 2 ॾींहं थिया आहिनि, जंहिंखे 3 ॾींहं हिते खिपरो शहर में 2 शहज़रूं माल जूं भरिजी आयूं आहिनि, ऐं उहे हिते तव्हांखे MS कोन थो लभे, तव्हांखे पर्ची वारो कोन थो लभे, को डॉक्टर वेठल तव्हांखे नज़र न ईंदो।
सिस्टम इहो लॻो पियो आहे त हिते जेको MS आहे उहो पाण अताई डॉक्टरनि जे पोयां लॻो पियो आहे कमीशनूं फिक्स पियो करे पंहिंजूं अताई डॉक्टरनि खां पंहिंजूं कमीशनूं फिक्स पियो करे पाण घुम हिते मरीज़ परेशान आहे मरीज़ खे कंहिंखे दवा नथी मिले शोभा कहिड़ा कहिड़ा बंद आहिनि हिननि जा जाम शोभा बंद आहिनि जीअं त हाणे एक्सरे टेक्नीशियन एक्सरे आहे उहो आहे कोन OPD बंदि आहे हिननि जी ऐं अल्ट्रासाउंड वारो डॉक्टर आहे कोन अलाह तव्हांखे हिनखे जेको कारी साइज जो वैक्सीन वग़ैरह कनि था उहो वैक्सीन कोन्हे उन्हनि जी जेका टेस्ट तव्हां जेका फ्री थियणी उहा बंदि करे ॾींदा आहिनि उहा टेस्ट कोन्हे ऑफिशियली तौर ते जेके टेस्टूं थियनि पियूं लेबोरेटरी जे अंदरि उन्हनि हिकिड़ी अहिड़ी सिस्टम ठाहियो आहे त हुन में 5 रुपया 10 रुपया फी 20 रुपया फी हिकिड़ी अलॻि सां मरीज़ खां वरिती वञे थी मरीज़नि सां अहिड़ो वेधन कयो पियो वञे हिन खिपरो शहर में हितां जा जेके कारियूं ॾिठियूं आहिनि उन्हनि खे असीं सुञाणूं था चङी तरह उन्हनि जूं बि हिते माना उहो गठजोड़ आहे उन्हनि जी उन्हनि खे ॿ रुपया मिलनि था उहे ख़ामोश वेठा आहिनि ऐं हिन इदारनि खे तबाह कयो पियो वञे मरीज़नि सां असां ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि चयो आहे त असांखे को वाजिबी को गोरी टिकी मिले थी बाक़ी दवाऊं नथियूं मिलनि हिते इंचार्ज असां सां गॾु कहिड़ा सबब आहिनि हिते गोरी दवा कोन था इंचार्ज ते वियो आहे न स्टोर जो हिते तव्हां आहियो असां आउं त OPD जो इंचार्ज आहियां अच्छा OPD में हिते दवा गोरी ते वेठा आहियो न असांखे जेका मिले थी उहा ॾियूं केतिरी मिले थी तव्हांखे छा जेका माना हूंदी आहे उन हिसाब सां बजट छा आहे उहो मूंखे ख़बर कोन्हे तव्हांखे एक्स्ट्रा केतिरो थो मिले रोज़ वाया आहे हफ़्ते वारा हफ़्ते में केतिरो मिले थो उहो जेको माना हूंदो आहे उन हिसाब सां ॾींदा किटू सां हाणे अची वेंदियूं अची वेंदियूं जी हा। घणे टाइम खां कोन्हनि 1.5-2 महीना थी विया आहिनि हाणे अची वेंदियूं अच्छा किटू 1.5-2 महीने खां ई कोन्हे अच्छा हिते केरु आहे स्टाफ घणो आहे वटि हिकिड़ो तनवीर आहे ॿियो? इंचार्ज आहे बसि तनवीर आया हूं आहियां तनवीर अचे थो हा तनवीर अचे थो अॼु त नज़र कोन अचे कुर्सी खाली पई आहे तनवीर अचे थो अचे थो डेली अचे थो जुमे जे ॾींहुं कोन आयो आहे अच्छा जिमे जी मोकल कंदो आहे सरकारी त सांगड़ खां ईंदो आहे सरकारी त आचर मोकल आहे न मर्ज़ी वारो आहे मर्ज़ी वारो आहे घणा जेके आहिनि वैक्सीनेटर आहिनि घणियूं लेडी हेल्थ वर्कर आहिनि केतिरी तव्हांजी टीम आहे किथे किथे कमु हले थो केतिरे टाइम खां पोइ वरी शुरू थींदो आहे पंहिंजे माना UC खिपरे में असां 28 जेके आहिनि LHW आहिनि हिकिड़ो वैक्सीनेटर आहे ऐं पोलियो जो तक़रीबन पोएं दफ़ो 26 ते थियो वरी 24 ते थियो प्रोग्राम ऐं हिन दफ़ो वरी 22 तारीख़ ते पोलियो प्रोग्राम आहे ऐं असांजे शहर में टोटल LHW कमु कनि थियूं ऐं तमामु सुठो परफॉर्मेंस कनि थियूं छोकिरियूं असांजूं सभु कमु कनि पियूं हर UC में असांजी LHW आहिनि जेतिरियूं आहिनि उहे इन्वॉल्व हूंदियूं आहिनि पोलियो में उन खां अलावा जेके पैरामेडिकल जा हूंदा आहिनि छोकिरा सभु पोलियो में सभु इन्वॉल्व हूंदा आहिनि अछड़े थर में तव्हांजो जेको इलाही शिकायत हूंदी आहे छा मसइलो जेको माण्हू कोन ईंदो आहे अछड़े थड़ में सर ही शिकायत पंहिंजी जाइ ते आहे पर असांजी टीम हर महीने हर पोलियो में वञे थी वैक्सीनेशन जो बि कमु करे अचे थी बाक़ाइदा उन्हनि खे कार्ड बि ॾेई अचे थी ऐं पोलियो बि पीआरे अचे थी हाणे रड़जा जेको आहे हिन जी असांजी सम्झ में कोन थी अचे या त उते DC बि वियो आहे असांजो माना DG बि वियो आहे सभु विज़िट करे आया आहिनि बाक़ाइदा उते वैक्सीनेशन जो कमु बि थियल आहे ॿारनि खे पोलियो बि पीआरे अचनि था पोइ थी सघे थो कोई अहिड़ी का किथे कमी कोताही थोरी घणी रहिजी वई हूंदी या को ॿार रहिजी थो वञे उहा असां वटि इन लिस्ट में हूंदा आहिनि हाणे असांजी टीम वेंदी आहे हिकु दफ़ो वही उते बजट हूंदी आहे हिनजी मां वारा या सिलसिले वारा टीम आई आहे बजट की असांखे का ख़बर कोन हूंदी आहे एरिया में को पोलियो केस थियो आहे न पाण वटि पाड़े में अडामोरी में ॿ केस अहिड़ा ज़ाहिर थिया न उहे FP जा केस हूंदा आहिनि हुनखे कंफर्म कंदा आहियूं असीं पोइ इस्लामाबाद मोकिले हुनजा माना स्टूल किट वग़ैरह ठाहे न पर अञा ताईं पाण खे अलाह शुक्र आहे 4 खां 5 साल थी विया आहिनि पंहिंजे तालुके में ख़ासि तौर ते को पोलियो जो केस कोन थियो आहे हिते जुगनि खां का जेका गवर्नमेंट पारां का डॉक्टराणी मुक़ररु कोन्हे आए ॾींहुं जेकी को झेड़े में ज़ख़्मी थियल औरत अचे थी या ख़ुदकशी जो को केस अचे थो या जेका का औरत जेका असां मारिजी वञे थी जो हुनजी डेथ बॉडी गजी थी अचे त उहा जेका फौरन हितां रेफर थींदी असां गॾु अॼु कहिड़ा सबब केतिरे टाइम खां डॉक्टराणी कोन्हे सरकार पाण वटि हिते तक़रीबन साल 2 थी विया कोन्हे 2 साल थी विया पहिरियां डॉक्टर हुई न डॉक्टर आमना हुई न आमना चौहान हुई हिते हुन खां पोइ ॿी डॉक्टर कोन आई आहे 2 साल हुनखे थी विया तक़रीबन कहिड़ा सबब आहिनि हुनजा जो डॉक्टराणी हिते कोन थी ॾिनी वञे बसि हाणे पंहिंजो हर कंहिंजो मसइलो आहे न हिते हाणे ॿार जिते पढ़नि था सभु चाहिनि था त हुते असां वञूं हिन जे करे मुंहिंजी फैमिली हुते आहे स्टाफ केतिरो आहे हिते पाण वटि हीउ जेको वहम घर आहे हिन में केतिरो स्टाफ आहे केतिरो हिते नर्सूं केतिरो ॿियो अमलो 2 सुबुह जो हूंदियूं आहिनि स्टाफ नर्सिस 2 शाम जूं हिकिड़ी नाइट में अच्छा हिनजी बजट जेका आहे तव्हांखे हुन सां गॾु मिले अलॻि आहे न हिन जी असांखे ख़बर कोन्हे बरोबरि केतिरा ई शोभा आहिनि जंहिंमें ॾंदनि जो शोभो आहे अखियुनि जो शोभो आहे या गले जो शोभो आहे मुख़्तलिफ़ शोभा जेके आहिनि से उहे बंदि पियल आहिनि हिते 23 खां वधीक जेको डॉक्टरनि जूं पोस्टूं बि ख़ाली पियल आहिनि हिते मरीज़नि पारां इहो मुतालबो कंदे चयो वियो आहे त तालका अस्पताल खिपरो खे अपग्रेड कयो वञे हिन में जेका इलाज जूं
सहूलतूं ॾिनियूं वञनि जीअं जेका असां परे परे खां ईंदड़ मरीज़नि खे वक़्तु सर इलाज थी सघे ऐं को जेका जान आहे जेका ज़ाया थियण खां बची सघे। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिपरो।